न, कॾहिं बि न। मलाइक सगोरा, असां छा करे था सघूं? वध में वधि आवाम जी भलाई जे लाइ बिजली जी नौकरी कई न। तूं पढ़ियो लिखियो केतिरो आहीं? जे पढ़ियल हुजां त पोइ वरी वादा में नौकरी कयां। ॿियो को ऑफिसर न थियां? तोखे जंहिं मास्तर पढ़ायो उहो मास्तर हिते हाज़ुर थिए। छा आहे निभागा? चंडा छोरा, छा थिए थो उस्तादनि ते बकी? मां बका नथो मास्तर साईं, मां त मलाइक खे हक़ सच थो ॿुधायां। कहिड़ो तो हक़ सच ॿुधाई? हाँ, गिलाखोर, नाफरमान, गोसड़ू छोरा, जे तू स्कूल जे अंदर पढ़ी हा, ॼण बिजलीअ जे खाते में भर्ती थी हा। बाक़ी छा थियां? पुलिस ऑफिसर थी थाननि खे ठीके ते हलायां? मुख्तियारकार तपेदार बणिजी ढलनि जे कूड़ियुनि सुहिणियुनि सैन ते रिश्वत वठी आबाद ज़मीनूं गेराबाद कयां? पर पुट, तूं ईअं छो करी हा? साईं मलाइका, ही छोरो सरासर कूड़ पियो ॻाल्हाए। मतां हिन जी ॻाल्हि ते एतबार कयो अथई। कंहिं ते एतबार कयां, कंहिं ते कान कयां? मां त तव्हांजी क़बर कोन छॾाईंदुसि। हर कोई पंहिंजो फाहो पाण चढ़ंदो। हा, बराबरि, इहो त सही आहे। पर हिन सभिनी जे ॾोहनि गुनाहनि जो नज़लो मां हिकु उस्ताद मथां छो? असां त हिननि खे पंहिंजी औलाद खां वधीक सम्झंदा हुआसीं। मोकलूं त हुकूमत कंदी हुई, ऐं असांजे निड़ीअ ते ऐं असांजा हक़ बि निड़ीअ ते हुकूमत रखंदी हुई। मास्तर ॻाल्हि ॿुध, हिते त तव्हां सभई पंहिंजा पंहिंजा ॾोह हिक ॿिए जे कंध में था विझो। ॾिजो उन ॾींहं खां, ॾिजो उन इंसाफ़ वारे ॾींहं खां जॾहिं सभु जा सभु अल्लाह जे अॻियां पेश कया वेंदव। हा, हाणे हुजनि उहे माण्हू जेकी असांखे गोसड़ू ऐं नाआल उस्ताद कोठींदा हुआ। ॾिसनि न त अल्लाह जा मलाइक बि उस्ताद जी इज़त कनि था। हाणे तव्हां सभु पंहिंजे पंहिंजे क़बरुनि ॾांहुं हलिया वञो, छो त हाणे हिते अल्लाह जो ख़ासि महिमान अचण वारो आहे। हाणे असां हुन सां बीहंदासीं। वञो पंहिंजे पंहिंजे क़बरुनि ॾांहुं, वञो क़बरुनि ॾांहुं। अल्लाह जो ख़ासि महिमान हाज़िर थिए। अल्लाह जो ख़ासि महिमान हाज़िर थिए। अच निगरी, तो ते अल्लाह जो ख़ासि रहम थियल आहे। तो जे लाइ अल्लाह ते ख़ासि नेमतूं मोकिलियूं आहिनि। तोखे अॼु उते पहुचाए छॾियो आहे जिते तुंहिंजी ख़्वाहिश हुई के ख़ासि मुर्दे सां मुलाक़ात जी। तूं बेखौफ़ थी उन सां मुलाक़ात कर। मां मौजूदु आहियां। तूं त वरी ख़ुशनसीब आहीं। तोखे बुख बि लॻे थी? मूंखे त न बुख थी लॻे न उञ थी लॻे, न ई को ख्यालु रखण वारो आहे। ईअं थो लॻे त ही अंदरि सॼो ज़हरात सां भरिजी वियो आहे। हिते का शइ अटकी पई आहे। कुदरत वारो तोखे खुराक खाराए थो,
ऐं मां खुद कीड़नि माकोड़नि नागनि बलाउनि जी खोराक बणिजी वियो आहियां। ही ॾिस, ही हिकिड़ो सॼो पासो खाई विया आहिनि। काका जे नाराज न थी त हिकु ॻाल्हि पुछां? हा हा, छो न। तोखे क़बर जी ऊंधाए ऐं हिन ऊंधाए जी ख़ामोशीअ में कीअं थो महसूस थिए? क़बर में वहशत, अकेलाई, खौफ, इन खां सवाइ ॿियो आहे ई छा? इन खां सवाइ ॿियो आहे ई छा? ऐं जॾहिं तूं पंहिंजी ज़िंदगी में गुज़ारींदो हुई तॾहिं छा हूंदो हो? इहो न पुछ, इहो न पुछ। इहो त ॼण हिकु ख्वाब थो लॻे। भला तूं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं हिन घड़ीअ लाइ सोचियो हो? कतन न, छो त मुंहिंजी ज़िंदगी बादशाहत वारी ज़िंदगी गुज़रंदी हुई। जंहिं माण्हूअ खे जीअरे जन्नत मिलियल हुजे उहो मौत जे बारे में छो सोचींदो? ऐं तुंहिंजी उन बादशाहत वारी ज़िंदगीअ में को ज़रो पुरज़ो एहसास जो हूंदो हो? न, एहसास त पहिरियों ई कोन हूंदो। जॾहिं सूबेदार थियुसि त वो रहियो खुयो एहसास बि दिल मां ख़त्म थी वियो। मतलब त सब सूबेदार बेहस हुआ? ॿियनि जी ख़बर मूंखे न आहे, बाक़ी मुंहिंजूं त 10 आङुरियूं कंहिं में हूंदियूं। इन जो मतलब त तूं हिकु फर्द शनास खाते में हुअण जे बावजूद, हिकु जिम्मेवार खाते में हुअण जे बावजूद बेशनास ऐं नाफरमान हूंदो है। मुंहिंजी हिकु ई किरत हूंदी, हिकु ई किरत हूंदी, नंढो वॾो मार ॾींहुं न खार। जेके ज़िंदगी में मूं ऐश कया न शायदि कंहिं कया हुजनि। ये कोने मूसा वारे फिरौन जे दौर खां वठी गणप कंदे त तोखे हींअर ते नंढनि वॾनि केतिरनि ई फिरौननि ऐं शदादनि जे नालनि जूं फरस्तूं मिलंदियूं। छाकाणि त उहो हर शख्स शदाद ऐं फिरौन आहे जेका ॿियनि जा झुगा उजाड़े, ॿियनि जूं हयातूं खसे, पंहिंजो भी भरे थो। बिल्कुल बिल्कुल, मां इहो सोचींदो हुअमि त क़यामत जो रिहाड़ो त ईंदो ई कोन, छो त जॾहिं मां जीअरोसि इहे ॻाल्हियूं ॿुधंदो हुउसि। हाणे त मरी चुको आहे, केतिरा साल थी विया आहिनि, पर क़यामत जा के आसार नज़र त कोन था अचनि। लॻे थो त अञा ताईं कीड़ा तुंहिंजे दिमाग़ जी उन जाइ ते न आहिनि पहुता जिते तकब्बुर ऐं मगरूरी मौजूद आहे। तूं त मौत लाइ बि न सोचींदो है न? वाकई वाकई मां इहो सोचींदो त इहा सॼी सारी दुनिया ठही मुंहिंजे करे आहे। मुंहिंजी इन सोच जूं पाड़ूं तॾहिं कपजी वयूं जॾहिं मां रिटायर थियुसि। जॾहिं मां ऑन ड्यूटी हूंदो हुउसि न, ऑफिस वेंदो हुउसि त सभु चवंदा शफीक साहब हेॾो त वेह, शफीक साहब थधो पीअंदे, चांहि पीअंदे। जॾहिं रिटायर थियुसि त हाणे ख़ाली ठिकाणी छॾे विया हुआ। जेके मुंहिंजा यार जिगरी हूंदा हुआ, जेके चवंदा शफीक साहब तूं न ईंदे न त असांजी पार्टी अधूरी आहे। पोइ जॾहिं रिटायर थी वियुसि त उन्हनि जे दर वञी खड़कायनि त नौकर खे चवंदा हुआ त ॿुधायोसि त कोन आहियूं असां हिते। ॿियो त ठहियो, पर जाइज़ नाजाइज़ कम करे जेको मां पंहिंजी फैमिली लाइ पैसो गॾु कयो
जॾहिं रिटायर थियो त उहे बि अखियूं फेरे विया, उहो बि मुंहिंजो ध्यानु करणु छॾे विया। इन टेंशन चकरनि में अची करे जॾहिं टाइम भरिजी आयो त मौत जे मलाइका चे सलाम कयो। हाणे रोण मां कुझु न वरंदई। मौत जे मलाइका खे ॾाढियूं मिनतूं कयूं त मूंखे ज़िंदगी में रहण ॾे, मां तौबा ताइब थींदुसि। पोइ मौत जी मलाइक छा चयो? उहो बि असां वारा हवाला पियो कटे। तव्हां वारा हवाला? असां बि जॾहिं कंहिंखे गिरफ़्तार कंदा हुआसीं त उहो चवंदो हो मां बेॾोही आहियां, मां बेॾोही आहियां। हाणे छा थींदो? वक़्तु कॾहिं बि मोटंदो नाहे। ही ॾिस मुंहिंजी कहिड़ी हालत थी वई आहे, ऐं तोखे ॾिसी लॻे थो त तूं वॾी ख़ुशकिस्मत आहे। हा, ऐं मुंहिंजी ख़ुशकिस्मतीअ में तुंहिंजो तमामु वॾो किरदारु आहे। सवाल ई पैदा नथो थिए। ॾोही बेॾोही मुंहिंजी ख़ुशकिस्मती जो सबबु बणजंदा हुआ। जंहिं लाइ माण्हू माल, तंहिं लाइ कहिड़ो काल। शरबत पियो। छा खणी आयो आहे? खटो बदबूदार शरबत। पर मुंहिंजो शरबत त तमामु मिठो ऐं खुशबू वारो हुयो। ही ॻाढ़ो त आहे पर खटो ऐं बदबूदार आहे। आखिर ही आहे छा? ही उन्हनि इंसाननि जो रत आहे जेको हुते तूं वहाए आयो आहे, ग़रीबनि जो पघर वहाए। सदाई तव्हां मूंसां ईअं कंदा आहियो, तॾहिं त मुंहिंजी उञ बुख मरी वई आहे। मूंखे मिठो खुशबू वारो शरबत न खपे, मूंखे ॿ ढुक पाणी ॾे। ॾाढी कलाशी आहे, ॾाढी तकलीफ़ आहे। हाणे त अंदाज़ो थी वियो हूंदई। हिनखे चइबो आहे अमल जो रद्दी अमल। अहिड़ा लफ़्ज़ जुमला तोखे कीअं था अचनि? मूं ते मुक़ररु कयल रहमत जा फ़रिश्ता मूंखे ॿुधाईंदा आहिनि। अफ़सोस आए अफ़सोस, तोसां केॾो त नरमी सां पेश था अचनि, ऐं मूंखे ॻाल्हि ॻाल्हि ते ईअं था छिड़बनि ॼण हिन जा पीअर ई मां मारिया हुआ। भला तोखे उहो वाक़ियो यादि आहे जॾहिं हिकु ॿिए ॾोही औरत खे पैसा नेवस तूं कातिलनि जे हवाले करे छॾियो हो? हा हा, पर चङी तरह यादि नथो अचे। तोखे शिकारपुर जो उहो ॻोठु यादि नाहे जिते अधु राति जो हिकु रड़ियूं कुकू कंदड़ छोकिरीअ खे तूं पंहिंजी पनाह में वरितो हो? हा हा, पोइ तूं राति जो देर सां हुनखे पंहिंजे क्वार्टर ते वठी वई। मुंहिंजी हुन इलाइक़े में नई नई ट्रांसफर थी वई, ऐं मां राति जे पहिरें पहर में गश्त में निकितल हुयुसि पंहिंजे सिपाह सां गॾु। गश्त में छा निकितल हुयुसि? शिकार जे कढ हुयुसि। ऐं जॾहिं तूं हुन छोकिरी खे क्वार्टर ते वठी वियो हुए त तूं बेशर्मी जूं सभु हदूं लताड़ींदे हुन सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई हुई। इहो यादि आहे?
मां पंहिंजे हद जे थाणे में हाकिम थी रहंदुसि, जेको मुंहिंजो चवण न वठंदो मां पंहिंजी बेइज़ती सम्झंदुसि। तोखां इहो कीअं विसरी वियो त हिन समूरी काइनात जो हाकिम उहो सोनो रब आहे जंहिं इहा काइनात ख़लकी आहे। मनसब जी मस्ती ताक़त ज़ोरावर बणाए छॾींदी आहे। पैसो शोहरत इंसान खे अॿियो करे छॾींदी आहे। तूं वरी कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। उन राति तूं उन छोकिरी सां ज़बरदस्ती करण जी कोशिश कई। उन छोकिरी जा जूंडा बि पटिया हुआ, उन तुंहिंजे मुंहं ते रांबूटा बि हया हुआ ऐं बदिले में तूं उनखे थप्पू हयूं, चंबा हया। उन छोकिरी पंहिंजी इज़त बचाइण जे करे डुकी बिजलीअ जे खुलियल बोर्ड में हथ विझण जी कोशिश कई हुई। हा हा याद आयो, याद आयो, याद आयो। मूं उनखे पंहिंजी थाणे ते बि वठी वियोसि। हाणे थोरो थोरो यादि अचे थो मूंखे। ऐं उन इलाइक़े जा थाणा ॾाढा कमाऊ थाणा। शुक्र आहे कांस्टेबल जी पोस्टिंग त परे जी ॻाल्हि आहे, सूबेदार जी पोस्टिंग जे लाइ वाक लॻंदो। कांस्टेबल जी पोस्ट जा बि वाक लॻंदा, छो त उते वॾो माल हो, वॾो माल हो उते। दावतूं कुकड़ ऐं बाकरे गोश्त कथा का दावत ई न थींदी। शराब कबाब रुगो माल ई माल हूंदो उते। हा यादि आयो। ऐं तुंहिंजी उहा कमाई ग़रीबनि मिस्किननि जी रत जी कमाई हूंदी हुई। लाचारनि बेवसनि जी गैरत नफ़्स जी तबाही जी कमाई हूंदी हुई। सिंध जी अमन जी बर्बादी जी कमाई हूंदी हुई। मूंखे सभु ख़बर आहे। तूं रुगो मूंखे उन छोकिरी जे लाइ ॿुधाए थो न त मां मलाइकनि खे घुराए तोखे सिखत ॾियारींदसि। ईअं न कजाए, ईअं न कजाए। मां ॿुधायां थो सभु कुझु ॿुधायां थो उन छोकिरी जे बारे में। मूं पंहिंजे फोर्स समेत उन घर में घिड़ी उन छोकिरी खे तहवील में वरितो ऐं पोइ थाणे ते खणी आयुसि, जेको मुंहिंजो कानूनी इंसानी फर्ज़ हो। उन खां पोइ मां कागज़ी कार्रवाई सां लॻी वियुसि, छो त मूंखे उहा कोर्ट में जज वटि छोकिरी पेश करणी। पर लालच मुक़दर इहो चङो कम बि मूंखां न थियो। लालच में अची करे मां रातो रात 50,000 जे एवज़ उन छोकिरी खे उनजे मालिकनि हवाले कयो। हू कोरा ॼट ऐं जाहिल क़िस्म जा माण्हू हुआ। मां हुननि खे सम्झायो त हिनखे क़त्ल न कजो, पर हू कोन मुड़िया, हुनखे क़त्ल करे छॾियो। इहो ॿुधाए त हुन छोकिरी खे कीअं क़त्ल कयो वियो हो? घुटो ॾी मारियो वियो या बंदूक हई वई हुई? न, उनखे कुहाड़नि जे वारनि सां ईज़ाए मारियो वियो। तूं हिकु बेॾोही छोकिरीअ खे क़त्ल थींदे ॾिसी वियो, तोखे एहसास कोन आयो? न मूंखे एहसास हो ईंदो। हू हुनजा मालिक हा, हुनजी मर्ज़ी हुनखे मारिन छॾनि, हुनजी न्याणी। पर अञा जॾहिं खून थियो त मुंहिंजी त ॼणो इनामी विसी खुली पई। उन कातिलनि खे गिरफ़्तार करे वॾो माल कमायो मां। ख़बर थी मुंहिंजी न्याणी जी शादी हुई, उन लाइ इस्लामाबाद मां 50,000 जा कपिड़ा घुरायमि, 3 लखनि जो सोना सेट ठाराए ॾिनमि। ट्रक की दात जी सामान बि ॾिनी मां, ट्रक की दात जी भरे। तोखे उन छोकिरी जो चेहरो यादि आहे? कंहिंजो? मुंहिंजी न्याणी जो? न, उन बेॾोही छोकिरी जो, जंहिंखे जेकॾहिं तूं चाहीं त बचाए पियो सघीं। छा मर्ज़ी आहे तुंहिंजी? त मां एॾो दावत में छॾे ॾियां बसि? तूं मुंहिंजी मर्ज़ीअ खे छॾ। तूं ॿुधाए त हुन जी सूरत तोखे यादि आहे? निगरी तूं त हाणे मूंखे गिची में थी पई। मां क़बर मां निकिरी आयुसि त 2-3 पल वहशत खां अलॻि गुज़ारिया, पर तूं त ॾिस,
गौर सा ॾिस। मां आया हुआ बेडोही छोकिरी। हाँ, मां आया हुआ बेडोही छोकिरी। तोखे त ये थोड़ियूं हल्कियूं नेज़न जी चुंबू थियूं लॻा त इज़ा थो थिए। सोच मूंखे त गतरा करे इज़ा कयो वियो, क़त्ल कयो वियो। मूंखे केतिरो इज़ा थियो हूंदो? हा सोच। बचायो केतिरो बचायो मूंखे। हिते सभु मुंहिंजा दुश्मन आहिनि। ही सभु मुंहिंजा दुश्मन आहिनि। मूंखे ड्राइण वारा आहिनि हिते सभु। बचायो मूंखे। मेघरे तू रो न, तू गम न कर। तू बेडोही मारजी वही हुई है। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तुझे लाइ शहादत जो दर्जो रखियो आहे। हाणे तू हल पंहिंजे कबर में आरामी थी। जे क़यामत जे ॾियारे तू जन्नत जे बागन में हली रही।